मुख़्तसिर असां रुगो 3 मुतालबा रखूं था त सभ खां पहिरीं इहो त जंहिं सिक्योरिटी न ॾिनी अहिड़े नोगो एरियाज़ में नियाणियुनि खे वञण जे लाइ उन सिक्योरिटी न ॾींदड़ इदारे या एजेंसी जे ख़िलाफ़ कानूनी क़दम खयो वञे त छो उन्हनि खे अकेलो मोकिलियो अहिड़े इलाइक़े में। नंबर 2 असली सूरत हाल खे लिकाइण जे लाइ लेडी ते जेको प्रेशर विधो वियो उन में कहिड़ी धुरियूं मुलविस आहिनि ऐं हक़ीक़तूं छो पिया लिकाइनि, उन जे पुठियां उन्हनि जा कहिड़ा जेके आहिनि सियासी मक़सद आहिनि, मुआशी मक़सद आहिनि या ॿिया के इंटेंशन आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ इंक्वायरी करे ज़ाहिर कयो वञे। टी ॻाल्हि इहा था करियूं त लेडी हेल्थ वर्कर जंहिंखे मुड़ुस बि छॾे ॾिनो हू हाणे नौकिरी ते बि नथी वञी सघे त उनजे मुस्तक़िल रोज़गार जो किफ़ालत जो ऐं उनजे तहफ़ुज़ जो सरकार जेका आहे हितां जी उहा को इंतज़ाम करे। असां ही जेके बि इमदाद ऐलान थिया आहिनि असां इन्हनि खे चङो सम्झूं था, पर असल ॻाल्हि इहा आहे त औरत जी इज़त जो जेको मुल्ह उहो अर्बन में किरोड़नि में बि नथो थी सघे। उनजो तॾहिं आहे जॾहिं उन्हनि मुलज़िमनि खे सख़्तु सज़ा अचे, जॾहिं ॾिसूं त हू फाही जे फंदे ते लटकियल हुजनि, जॾहिं उनखे ॾिसूं त उहे सीखनि जो पोयां हुजनि ऐं आईंदा कंहिंखे अहिड़ी ज़रूरत न थिए। उन जे करे असां इहो ई मुतालबो आहे। इन ई खां सवाइ असांजी हाणे जेका जदोजहद आहे उहा हाणे इन्हनि मुतालबनि जी मञता जे लाइ हूंदी ऐं उन ई सां गॾोगॾु जेका शहर जेको अमन अमान जे हवाले सां सॼो ज़िलो हिकिड़ी बाहि थी भरे माण्हू रोडनि रस्तनि ते सफ़र नथा कनि। इनशाला जल्दी असां जेकाबाद शहर जो तमामु वॾो ग्रैंड क़िस्म जो जेको आहे अलायंस ठाहे जेकाबाद जो अमन अमान जे मसइले ते असां जदोजहद कंदासीं ऐं शहरनि खे तहफ़ुज़ ॾियारण जे लाइ जेकी नियाणी आहे, पर असां तइयो कयो आहे त जेकाबाद जे सभिनी शहरनि खे तहफ़ुज़ ॾियारण में असां पंहिंजो बुनियादी रोल अदा कंदासीं। हिकु दफ़ो ॿीहर मां तव्हां सभिनी दोस्तनि जो सुरातो आहियां, तव्हांजूं महिरबानियूं लख करोड़। जॾहिं बि असां सॾु कंदासीं इनशाला असांखे उमेदु आहे त तव्हां ईअं जोश ऐं जज़्बे सां